असांखे स्कूल रखण लाइ थेलो न हूंदो, कुल्हे ते किताब रखी करे 10-12 किताब ईअं रखी करे डुकूं पाईंदा वेंदा हुआसीं। स्कूल यूनिफॉर्म जीअं त असांजो सिंधी मीडियम हूंदो हुयो त असां जेका ख़ाकी कलर जी चड्डी पाईंदा हुआसीं। टाइ न हुन टाइम ते टाइम भाई हूंदी न हुयूं, कोई शइ कपिड़ा ई अफोर्ड न करे सघंदो त टाइ पाइणु जाम वॾी ॻाल्हि हूंदी। ऐं असांखे छाकाणि त ख़र्ची हुन टाइम ते 15 पैसा मिलंदी फिक्स, 15 पैसे 2 मेरी बिस्कुट ईंदा हुया, असां मेरी बिस्कुट ख़ाली खाईंदा हुआसीं बस। मुंहिंजे दादा खे शिकारपुर में मनारको दुकान हूंदो हुयो, डिपार्टमेंट स्टोर हूंदो हुयो। एंड प्रेजेंटिंग टू यू मिस्टर विजय राजपाल, मुंहिंजा पप्पा, एंड ऑल्सो वेरी फेमस योगा टीचर, ऑल्सो अ वेरी गुड बिजनेसमैन एक्सेट्रा एक्सेट्रा। बट अॼु असां ॿिए कंहिं कमाए करे हिन वीडियो में गॾु आया आहियूं। हाय माण्हू, वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। मुंहिंजा पप्पा सिंधी मीडियम स्कूल में पढ़िया आहिनि, मां इंग्लिश कॉन्वेंट स्कूल में पढ़ी आहियां, इंग्लिश मीडियम। पप्पा मूंखे ॻाल्हियुनि ॿोलियुनि में कॾहिं कॾहिं पंहिंजे स्कूल जूं आखाणियूं ॿुधाईंदा आहिनि। मां सोचियो हिन क्वारंटीन पीरियड में असां सभु घर वेठा आहियूं त मां अॼु पप्पा जूं स्कूल जूं आखाणियूं ॿुधां एंड उन्हनि आखाणियुनि खे तव्हां सां शेयर कयां। हा भाउ, त तव्हां कहिड़े स्कूल में विया आहियो? जेको शुरूआति में मां पढ़ियुमि उहो हुयो जेको KG फस्ट खां वठी चौथे ताईं। हिकिड़ा स्कूल हूंदा हुआ असांजे घर जे पासे में, उल्हासनगर स्टेशन जे। हिकिड़नि स्कूलनि खे चवंदा हुआ नवां स्कूल, ॿिए खे चवंदा हुआ पुराणा स्कूल। त मां नवनि स्कूलनि में पढ़ियो हुअमि, पर सिर्फ़ु चौथे दर्जे ताईं, छाकाणि त उन्हनि में असांजा के कैटेगरी जा ॿार वेंदा हुआ ऐं ॿिए में अलॻि कैटेगरी जा ॿार वेंदा हुआ। त असांखे उते पढ़ायूं चौथे दर्जे ताईं। उन चौथे खां पोइ सिर्फ़ु उते हूंदी चौथे दर्जे ताईं पढ़ाई हुई। उन चौथे दर्जे खां पोइ वरी असां एडमिशन वरिती न्यूरा हाई स्कूल में, जिते बि असां इवन पंहिंजी फ़ी वग़ैरह माफ़ु कराई, छाकाणि त असांखे पैसा भरण लाइ न हूंदा। त ओॾीमहिल असां उते EBC फॉर्म भरींदा हुआसीं, इकोनॉमिकली बैकवर्ड क्लास। उहो असां फॉर्म भरे करे जीअं असां फ़ी न भरियूं, छाकाणि असांखे फ़ी भरण जा पैसा ई न हूंदा हुया। त असां उते जेको लोकल MLA हूंदो हो उन खां फॉर्म ते सही वठी ईंदा हुआसीं। उहा सही वठी करे पोइ असां फ़ी माफ़ु कराईंदा हुआसीं ऐं उहा भरींदा हुआसीं वेही करे। त उहा 10 दर्जे ताईं मुंहिंजी पढ़ाई जेका थी, ओॾीमहिल मुंहिंजो अञा 10th स्टैंडर्ड मुंहिंजे महिल चालू थियो। पहिरियों 11 दर्जो हूंदो हो SSC। त मुंहिंजो फस्ट माना असांजो क्लास हो 9 दर्जो जेको SSC। मुंहिंजे भाउ वॾे रमेश, उहो जेको उन 11 दर्जे जी SSC कई, मैट्रिकुलेशन। त उहा मां पूरी कई 1977 में, 1977। 10th फिनिश कयो 1977। मूंखे पंहिंजे स्कूल यूनिफॉर्म जे बारे में कुझु ॿुधायो। स्कूल यूनिफॉर्म जीअं त असांजो सिंधी मीडियम हूंदो हुयो त असां जेका ख़ाकी कलर जी चड्डी पाईंदा हुआसीं, त उहो असांजे उहा निशानी हूंदी ख़ाकी चड्डी ऐं वाइट शर्ट। उहो माना सिंधी मीडियम। टाइ न हुन टाइम ते टाइम भाई हूंदी न हुयूं, कोई शइ कपिड़ा ई अफोर्ड न करे सघंदो त टाइ पाइणु जाम वॾी ॻाल्हि हूंदी। ऐं जेके असांजा के भाई एलाइड क्लास हूंदो हुयो उहे इंग्लिश मीडियम में पढ़ंदा हुआ, त उन्हनि जी हूंदी ब्लू कलर जी शर्ट ऐं वाइट कलर जी शर्ट। त ओॾीमहिल बि इवन असांखे लॻंदो हो भाई जेके हे ब्लू कलर वारा जेके इंग्लिश मीडियम वारा आहिनि उहे थोरा पाण खे हिकदमि पाण रिच सॼाईंदा हुआ ऐं पाण असांखे थोरो ॼण डिग्रेड सम्झंदा हुआ वेही करे उन टाइम ते ई। माना अगरि पैसा हुजनि त इंग्लिश मीडियम में पढ़ो। करेक्ट, हा। त उनजी थोरी शायदि मुंहिंजे हिसाब सां फ़ी वग़ैरह मथे हूंदी या छा। ऐं उहो उन्हनि जो मां ॾिसंदो हुउमि त जेको एटीट्यूड हूंदो उहो असांजे तरफ़ थोरो ॼण त हीणो हूंदो आहे, हल्को हूंदो, भाई हे हुननि खां पढ़े रहो सिंधी मीडियम में वेही करे उन टाइम ते ई। ऐं उन्हनि जा टाइमिंग्स बि अलॻि? टाइमिंग ॿई सेम हूंदा हुआ। मंझंदि जो असांजो लॻभॻि क्लास चालू थींदो 1 बजे, शाम जो 6 बजे ताईं। उहो ई असांजी टोटल हूंदी। गर्ल्स सुबुह जो हूंदियूं हुयूं, बॉयज़ आफ्टरनून हूंदा हुआ। कोएड न हुयो? कोएड न हुयो, न। त तव्हांखे सिंधी लिखणु पढ़णु फुल ईंदी आहे? ऑफ कोर्स, हा। बट जेकी इंग्लिश ईंदी आहे उहा तव्हां पाण खे पाण सेखारी आहे? हा, छाकाणि त मां जेका 77 में मां जंहिं महिल कंप्लीट कई SSC, त पोइ असांखे ओॾीमहिल कोई ॿुधाइण वारो ई न हुयो भाई तूं अॻियां छा पढ़। सभिनी दोस्तनि जो कॉमर्स, मां बि चयो कॉमर्स। त मां कॉमर्स इन करे खईं छा मूंखे लॻे पियो मूंखे बैंक में जॉब करिणो आहे। उन बेस ते मां 77 खां पोइ 77 में मां त कॉमर्स कई चांदीबाई कॉलेज में। त उहे 5 साल मां टोटल BCom कई 82 में। माना अगर कोई गाइड करे त पॉसिबल मां साइंस में वञा, मां डॉक्टर थियां, इंजीनियर थियां हुआ। आर्ट्स? हाँ, आर्ट्स न, छाकाणि मूंखे इंट्रस्ट ईअं ई हो कॉमर्स या साइंस। पर जीअं त असांजी ओॾीमहिल जेका स्थिति पैसनि जे बारे में सुठी न हुई त मां तंहिंजे करे वधीक न सोचे करे मां सोचियो कॉमर्स में ई करे मां कुझु न कुझु बैंकिंग जॉब कंदुमि या ॿियो कोई
जीअं मुंहिंजो वॾो ब्रदर एयर इंडिया में हूंदो हो त भाई हिन त एयर इंडिया में ई जॉब कंदुमि वेही करे उन बेस ते। बाक़ी मां धंधो वग़ैरह करण लाइ न सोचियो कुझु बि। मूंखे पंहिंजे इंग्लिश मीडियम वारे दोस्तनि जूं कुझु आखणियूं यादि अथव? हुन में दोस्त हुया साईं कि सफ़ा अलॻि अलॻि हूंदा? दोस्त हूंदा सिंधी मीडियम में जेके असां गॾु पढ़ंदा हुआसीं उन में बि के सुठा असांजा दोस्त हूंदा हुया जेके उन टाइम ते साइकिल ते ईंदा हुया, रेसिंग साइकिल ते। मूंखे इहो तव्हां खां पुछिणो, तव्हां घर खां स्कूल कीअं वेंदा आहियो? पंधु। घर खां वठी स्कूल ताईं असांजो लॻभॻि 1.5 खां पौणा 2 किलोमीटर हूंदो हो। असां हार्डली उहो 7 मिंटे में पार कंदा हुआसीं। हिते असांखे स्कूल रखण लाइ थेलो न हूंदो, कुल्हे ते किताब रखी करे 10-12 किताब ईअं रखी करे डुकूं पाईंदा वेंदा हुआसीं। मुने 12:40 निकिरंदा हुआसीं, 12:50 लॻभॻि असांखे स्कूल में गेट ते टच करिणो पवंदो, छाकाणि त उहा प्रार्थना चालू थींदी। उहा प्रार्थना हिकु दफ़ो चालू थी त माना जंहिंखे जिते आहे उते ई बीहणो पवंदो हुयो, अंदरि घिड़ी न सघंदो, मूवमेंट न करे सघबी। हीअं थी वेंदो आहे छा चइबो आहे हिनखे, न हुनखे छा चइबो आहे हुनखे, स्टैचू, उन में बीहणो पवंदो हुयो। त सभु स्टैचू में बीह रहंदा हुया। त असां माना 12:50 कंपलसरी असांखे गेट खे टच करिणो पवंदो, त 7 या 8 मिंटे ताईं असां पंहिंजे घर खां वठी स्कूल पहुचंदा हुआसीं। त माना न्यू इयर स्कूल स्ट्रिक्ट हूंदो हुयो? हिकदमि स्ट्रिक्ट हूंदो, हिकदमि पंक्चुअल, माना पंक्चुअल। न गेट बंदि माना बंदि। भाई 12:50 जेकॾहिं गेट बंदि थिए थी माना पोइ कंहिंखे एंट्री कान्हे कुझु बि। हा, त तव्हांजा हो जेके साइकिल ते ईंदा हुया तव्हां उहा आखणी पिया ॿुधायो? हा, उहो मुंहिंजा जेके सुठा दोस्त अथनि, मुंहिंजा सेम बेंच ते जेके वेहंदा हुया। तव्हां कहिड़े बेंच ते वेहंदा? मां सेकंड बेंच ते वेंदो हुउमि। त मुंहिंजो दोस्त अञा ताईं मुंहिंजी दोस्ती आहे हुन सां परशोत्तम आहूजा सां, उन सां मां बाक़ाइदे गॾु शेयर कंदुमि। उहो तंहिं टाइम ते रेसिंग साइकिल खणी ईंदो ऐं साइकिल ते अचणु माना ॾाढो प्रिविलेज हूंदो ॼण त वेही करे। ऐं उहो हीअं 100 जा नोट असांखे ॾेखारींदो फी ॾियण महिल, त असां ओॾी महिल थोरो हैरानी सां ॾिसंदा हुआसीं वेही करे। ऐं जेके असांजा सुठा क्लास जा माण्हू हूंदा उहे कंपलसरी इंटरवल में वड़ो पाव खाईंदा ऐं चांहि पीअंदा हुआ स्कूल जे कैंटीन में इंटरवल में। ऐं असांखे छाकाणि त ख़र्ची उन टाइम ते 15 पैसा मिलंदी फिक्स, 15 पैसे 2 मेरी बिस्कुट ईंदा हुया, असां मेरी बिस्कुट ख़ाली खाईंदा हुआसीं बसि, ॿियो कुझु बि न। वड़ा पाव जो अघु घणो? वड़ा पाव मुंहिंजे हिसाब सां 4 आने हूंदा हुआ ऐं चांहि बि 10 या 15 पैसे हूंदी। 25 पैसे, माना लॻभॻि 40 पैसा ख़र्च। हा, 98 ख़र्च कंदा लॻभॻि सम्झ इंटरवल ते। हा, चांहि ऐं वड़ा पाव। उहे त शाहूकार जेके हूंदा हुया त उहे कंहिं महिल क्रीम वारो रोल खाईंदा हुया, कंहिं महिल वड़ा पाव खाईंदा हुया। त पर असां उनखे ख़ाली ईअं ॾिसंदा हुआसीं वेही करे उन हिसाब सां, छाकाणि ताक़त ई न हूंदी। 15 पैसा रोज़ ख़र्ची फिक्स हूंदी असांजी। ऐं तव्हां उहो जेको खाॼनि वारो दोस्त ॿुधाईंदा आहियो, कहिड़ो खाॼा खणी ईंदो? हा, उहो असांजो दोस्त हूंदो हुयो, अॼु बि हुन सां दोस्ती आहे। उहो पंहिंजे टिफ़िन में उन टाइम ते ड्राई फ्रूट खणी ईंदो हुयो, जेको माना ड्राई फ्रूट उन टाइम ते ॾाढी वॾी ॻाल्हि हूंदी, 1970s में लॻभॻि सम्झो वेही करे। त उहा असां ॾिसी करे भई इहो आहे छा करे, छा असां ड्राई फ्रूट ॾिठो ई न आहे, आलो फ्रूट सुको फ्रूट असांखे ख़बर हूंदी न हुई वेही करे। त उहो माना असां लाइ वॾी ॻाल्हि हूंदी, छाकाणि असां दाल रोटी वारा माण्हू हूंदा हुआसीं, हर काई ॻाल्हि वेही करे। मुंहिंजा दादा सिंध मां लॾे करे हिते उल्हासनगर आया पार्टीशन महिल, ऐं जाम महिनतूं करे पंहिंजो वापसि बिज़नेस स्टार्ट कयूं। जाम, तव्हां घणा, 5 भाउर हुया? असां टोटल 9 ॼणा हुआसीं। 9 ॿार हुया? 9 ॿार। उन मां मुंहिंजी वॾी भेण, माना मूंखे उहो पंहिंजी मेमोरी कान्हे, उन मां मुंहिंजी वॾी भेण असांखे चवंदा भई जल्दी गुज़ारे हुई। बाक़ी असां पाण में 8 भाउर ऐं भेनर रहंदा हुआसीं हिक ई घर में। ऐं तव्हां मां सभिनी खे पढ़ाई करायो हुननि की कंहिंखे छॾणी पई पढ़ाई? न, सभिनी। मां जीअं ग्रेजुएशन कई, पर मूंखां पहिरियों वारनि पढ़ाई न करे सघिया, छाकाणि पैसा न हुया। त जीअं मुंहिंजो भाउ ओम प्रकाश ॾाढो पढ़ाई में ज़बरदस्त होशियारु हूंदो हो, मैथ्स में ऐं जामेट्री वग़ैरह इन्हनि सभिनी में होशियारु हूंदो हुयो, पर उहो पढ़ाई न करे सघियो छाकाणि हुनखे दुकान ते वेहणो। त दादा चवनि न भई साड़ी तोखे नथा ॾे पढ़ाई करे सघूं, या पैसा कान्हनि, फीअ लाइ पैसा ई कान्हनि असांखे। त उन्हनि खे सुठो हुअण खां पोइ बि उनखे स्कूल मां कढाए छॾियो। ऐं अंकल? हा, उहे बि मैट्रिकुलेट ई आहे, पर हुननि खे ओॾी महिल ई जॉब मिली वियो, हुननि चङा जॉब्स मचाए पाण खे आख़िर एयर इंडिया ताईं पहुचायो वेही करे। मुंहिंजा वॾे में वॾा चाचा, जिन खे मां अंकल चवंदी आहियां, उहे एयर इंडिया में कमु कंदा हुया जाम साल, हाणे रिटायर्ड आहिनि। उन्हनि बि पाण खे पाण पढ़ायो मैट्रिकुलेशन खां पोइ। राइट, हा। उन्हनि चङा पंहिंजा जॉब्स मटाए करे पोइ आख़िर उहो एयर इंडिया ताईं पहुता ऐं सुठी पोस्ट ते पहुचा। त तव्हां हिक ॿिए खे पढ़ाईंदा हुयो घर में? कीअं माहौल हुयो पढ़ाई जो?
पढ़ाई माना हिक ॿिए खे हिमथाईंदा हुआ? माना दादा असांजा दादा मम्मी जेके हूंदा दादा दुकान ते एंगेज हूंदा हुया मम्मी उन्हनि खे हेल्प कंदी मूंखे मम्मी ॿुधाईंदी भाई जंहिं महिल पार्टीशन महिल असां आयासीं हिते त मम्मी घर में रुमाल सिबी ॾींदी ऐं दादा ट्रेन में विकिणंदा वञी करे ओॾी महिल एॾा ॾुखिया वक़्तु ॾिठा आहिनि असां वेही करे पोइ उनखां पोइ असांजे वॾे भाउ जो शौक़ु न हूंदो हुयो धंधे वग़ैरह में त हुन पंहिंजे लेखे ई पंहिंजूं छाकाणि त उहो शार्टनि में ऐं टाइपिंग में ॾाढो होशियारु हूंदो हुयो असां वॾो ब्रदर जेको मनोहर लाल त उन्हनि पंहिंजो टाइपिंग शार्टनि होशियार जे करे चङियुनि कंपनियुनि में जॉब ट्राए कयो ऐं उन्हनि खे सुठियुनि कंपनी पोइ जॉब मिलियो पोइ आख़िर में उन एयर इंडिया जॉइन कई पर इन विच में मूंखे बि उन्हनि खे ॾिसी शौक़ु थींदो त मां बि घर में वेही करे उन्हनि खां शार्टनि ऐं टाइपिंग सिखी वेही करे शार्टनि मूंखे जाम सेखारी आहे उन जे करे ऐं उन ज़माने में शॉर्ट हैंड जाम हलंदी हुई जाम हलंदी करेक्ट ऐं स्टेनोग्राफर अलॻि आहे हा स्टेनोग्राफर माना उहो शार्टनि वारो लिखंदो न भई सॼे अखर खे हिकु अखर लीक ॼणी आहे माना हे टो थी वियो या आवाज़ थी वियो ईअं थी वियो माना दैट इज़ कॉल्ड शॉर्टनि हा उहो सिखियुमि शॉर्टनि भई छाकाणि मूंखे इंट्रस्ट हो भई मां बि वॾे भाउ वांगुरु उन में वञा कंपनी में कंहिं में वञा या एयर इंडिया में वञा पर दुकान ते न वञा दुकान जो शौक़ु न हुयो सम्झो वेही करे जनरल स्टोर जो मुंहिंजे दादा खे शिकारपुर में मनारको दुकान हूंदो हुयो डिपार्टमेंट स्टोर हूंदो हुयो ऐं असां जाम प्राउड फील कंदा आहियूं उन ॻाल्हि जो बट उहो सभु छॾे करे पप्पा खे हिते अचिणो पियो मुंहिंजे दादा खे हिते अचिणो पियो ऐं वापसि खां उन्हनि पंहिंजी ज़िंदगी स्टार्ट कई हिते उल्हासनगर में मुरली मञारी ॾाढा पंजनी नंबर में फेमस हूंदा हुआ एंड तव्हां छा चवंदा आहियो सुईअ खां वठी पंजे नंबर मां असां वटि ग्राहक भई सुईअ खां वठी चवंदा आहिनि भई जेका शइ चओ तायत चओ माना असां वटि ग्राहक पंजे नंबर मां वठणु 3 नंबर ईंदा माना लॻभॻि 4-5 किलोमीटर पार करे एॾो परे था असांजो मुरली मञारी जो दुकानु उल्हासनगर 3 में हूंदो हुयो उल्हासनगर में 5 कैंप्स आहिनि त उते 3 नंबर में दुकानु हुयो ऐं पहिरें नंबर मां 5 नंबर मां सभिनी हंधा माण्हू ईंदा हुआ वठणु मनोहर जनरल स्टोर उनजो नालो हूंदो दुकान जो पर फेमस हूंदो मुरली मञारी छाकाणि मुंहिंजे दादा जो नालो मुरलीधर हुयो वेही करे त उन जे करे भई हर कोई चवंदो जेका शइ किथे न मिले मुरली मञारी पक मिलंदे एॾी फेमस हूंदी हुई करे ऐं तव्हांखे स्कूल में पनिशमेंट्स ॾींदा हुया ऑफकोर्स ॾींदा हुआ छा पनिशमेंट माना सम्झो जेकॾहिं कोई होमवर्क न करे अचे त हुनजो मुर्गो ठाहींदा हुया हा या असां पीटी सर मूंखे चङी तरह यादि आहे हिकु दफ़ो असांजो दोस्त कोई उहो न पियो करे सघे एक्सरसाइज़ न पियो करे सघे त उन जे हथ में रूल हूंदो वॾो लकड़ीअ जो उन सां उनखे कुटियो हुई वेही करे जाम छाकाणि त फिज़िकल वायलेंस इज़ नॉट अलाउड हा त उन टाइम ते हुयो उन ॾे हुयो ऐं उहो छोकिरो पोइ जाम रोई पियो वेही करे जाम मारियो हुई उनखे वेही करे छोकिरे जी पासीवाला ग़लती हुजे पर माना ओॾी महिल ॾींदा ऐं असां वटि मूंखे चङी तरह यादि आहे असां वटि पाठक सर हूंदो हुयो उहो पीटी कराईंदो असांखे माना सॼो स्कूल थो चवां भली प्रिंसिपल खां न ॾके पर उन पाठक सर खां ॾकंदो हुयो एॾो ख़ाली उहो राउंड हणी वञे कड़क स्ट्रिक हूंदो न जाम हा मारींदो माना कड़क हूंदो जाम वेही करे कोई बि कुझु मस्ती करे घोड़ करे माना हणंदो वेही करे त तव्हां स्कूल में 4th स्टैंडर्ड खां वियो 5th टू 10th माना सेकेंडरी स्कूल तव्हांखे पंहिंजे सिंधी टीचर्स जो कुझु याददाश्त आहे हा सिंधी टीचर याददाश्त आहे मूंखे अञा ताईं बि मिलंदियूं रहंदियूं आहिनि हिकिड़ी असांजी हिन में टीचर हूंदी जेका पढ़ाईंदी साइंस वग़ैरह पढ़ाईंदी नालो हूंदो हुनजो सती डंगवाणी ॾाढी होशियारु टीचर हूंदी सती दादी ॾाढो होशियारु हूंदी अञा बि मूंखे मिलंदी रहंदी आहे जाम माना मां उनखां बि घणो कुझु सिखियुमि ॿी असांजी हूंदी चोएथरामाणी टीचर हूंदी उनखे जेकॾहिं कुझु ग़लति जवाबु ॾिए त उहो लतूं हणंदी बाक़ाइदे वेही करे पंहिंजे सैंडल सां कुटींदी हा बाक़ाइदे हा बेंचुनि ते उतां हेठां ई सैंडल हणंदी हा सैंडल सां भई कुटींदी बाक़ाइदे वेही करे मारण जाम हुयो हा माना कोई बि जेकॾहिं मस्ती करे या छा वेही करे ऐं ॿियो असांजी जानकी मैडम हूंदी हुन टाइम ते प्रिंसिपल हूंदी लेडीज़ हा उहा शादी न कयल हुई ऐं उनखां बि माण्हू ॾकंदा हुआ जाम वेही करे हा त पोइ स्कूल ॾाढो डिसिप्लिन्ड हुयो उन टाइम ते सम्झ भाई जीअं अॼु जे डेट में भई होली क्रॉस हिननि में एडमिशन नथी मिले उन न्यूरा स्कूल में एडमिशन सवली न मिलंदी जाम सुठो नालो जाम स्ट्रिक हूंदा हुया पढ़ाई बि सुठी हूंदी ऐं रीज़नेबल हूंदो एॾो महांगो न हूंदो पंहिंजूं बसियूं हूंदियूं आहिनि ॿार छॾे अचणु वठी अचणु सभु हूंदा हुआ वेही करे सभु इन हाउस हूंदो हुयो
बट तव्हां बस अफोर्ड न न बस असां हूंदो ई न कुझु पैसा ई न हूंदा वेही करे। त जेके इंग्लिश मीडियम में पढ़ंदा हुया उहे कॾहिं सिंधी ॻाल्हाईंदा हुया की स्कूल में हो इंग्लिश में ई ॻाल्हाईंदा सिंधी आहे एक्चुअली असां सां सिंधी, पर माना उहो असांखे कीअं भई ईअं ग़लति यानी हिन सां डाउन ग्रेड करे असांखे लिखींदा हुया, छाकाणि त कुदरती उन्हनि में उहे हुया बि शाहूकारनि जा ई ॿार जेके वेल माना आहिनि पैसे वारा। जीअं मूंखे अञा ताईं मूंखे दोस्त यादि आहे कालाणी परिवार जो हूंदो हुयो प्रदीप, उहो मूंसां गॾु पढ़ियो हुयो वेही करे, इंग्लिश मीडियम हूंदो। भली उन्हनि ईअं न सभु ख़राबु हूंदा, उन्हनि जी भली तव्हां इंग्लिश ॾिसंदव त ॼण त ईअं माकोड़ा मारींदा हुआ वेही करे, पर लेखिजण में ईअं भाई इंग्लिश मीडियम थो पढ़े पियो। असांजी इंग्लिश उन्हनि खां मच बेटर हूंदी सिंधी मीडियम वारनि जी लिखण में, पर छाकाणि त उहो सुठे क्लास जा आहिनि त उहो पाण खे जाम ईअं हाई फाई महसूसु कंदा वेही करे, ऐं असांखे थोरो ईअं घटि सां ॾिसंदा वेही करे, छाकाणि त ऐं हुयो बि ईअं इंग्लिश मीडियम वारा थोरा हुया बि माना ईअं भई कीअं चइजे भई सुठनि घरनि मां हर काई ॻाल्हि उन बेस ते हूंदा वेही करे। तव्हां मूंखे सिंधी मीडियम स्कूल में विझण जो कॾहिं सोचियो हुयो की उहो थॉट ई न हुयो? थॉट ई न, छाकाणि त पोइ सिंधी मरंदी वई न सफ़ा, माण्हू कोई सोचे ई न पियो। ऐं माना असांखे लॻे पियो भई असांखे जेकॾहिं मुंड खां ई अञा जेकॾहिं इंग्लिश मीडियम में हुजूं त पॉसिबल आहे असांजी अञा ग्रोथ थिए हा। माना तव्हां पंहिंजे प्रोफेशन जी था ॻाल्हि कयो? हा, माना असांखे ओतिरी मुंहिंजी फ्लुएंसी न हुई ओॾी महिल ॻाल्हाइण जी वेही करे, छाकाणि त मां आदत न हुई। ऐं न की मां न्यूज़ पेपर खोले पढ़ंदो हुउमि, जीअं मुंहिंजो ब्रदर जेको हुयो मनोहर लाल, उहे इंग्लिश सिखिया ई ख़ाली न्यूज़ पेपर, ऐं छाकाणि मुंहिंजो उते जेको माहौल हुयो उहो इंग्लिश हुयो, जिते जॉब कंदा हुया त हुननि खे इंग्लिश ॻाल्हाइण बि सुठी ईंदी, हालांकि उहो ख़ाली मैट्रिकुलेटेड उन खां पोइ बि, पर असांजो वरी कुझु माहौल। अंकल त इंग्लिश जा क्लासिस इहे हेमा खे पढ़ाईंदा हुया न? हा, असांखे हुन पढ़ायो घणो कुझु वेही करे, सेखारींदा हुया इंग्लिश वेही करे, ऐं हुननि खे यूज़ हूंदा पंहिंजे न्यूज़ पेपर पढ़ण ते जाम, सॼो न्यूज़ पेपर पूरो कंदा हुआ टाइम्स ऑफ इंडिया, मूंखे चङी तरह यादि आहे घर में वेही करे, छा उन टाइम ते ई उन्हनि खे सैटरडे संडे छुटी हूंदी ॿ ॾींहं, त पोइ उन्हनि खे न्यूज़ पेपर जो जाम शौक़ु हूंदो पढ़ण जो, सॼो पढ़ंदा, असांजे मथां कंट्रोल रखंदा छा थो करे छा नथो करे, सॼे ॾींहं जो असां शेड्यूल पुछंदा। वाशू मूंखे घर जो वाशू चवंदा वाशू हेॾे, मां वेंदुमि रखंदो, पोइ सॼो ॾींहुं छा कयो ॿुधाए मूंखे तूं सुबुह खां वठी, अंकल जो आवाज़ बि आहे, छा कयो सॼो ॾींहुं ॿुधाए, पोइ असांखे सॼो ॾींहुं ॿुधाइणो पवंदो भई सुबुह होमवर्क कयो, पोइ रोटी खाधी, पोइ स्कूल आयुमि, हाणे 7, छाकाणि त हो लॻभॻि 6:45 बजे या 7 बजे घर पहुचंदा हुया, उन महिल असां सभु इहे कुंडरा थी करे घरे वेही रहंदा हुआसीं। एॾो डपु, स्कूल में बि डपु, घर में बि डपु, माण्हू ख़ुशि कॾहिं हुजे। पोइ उहो डप जे करे ई असां अॼु डिसिप्लिन आहियूं। हा, बट ॿिया बि तरीक़ा आहिनि डप जे अलावा बि। हा, पर डिसिप्लिन छा थिए उहो असांखे सेखारियऊं घर में, स्कूल में बि हर काई ॻाल्हि। असां कॾहिं स्कूल में बंक न हणंदासीं, जेके शाहूकार छोकिरा हूंदा मस्ती खोड़, उहे बाक़ाइदे असांजे पासे में ई सपना टाकीज़ हूंदी, उते थिएटर में वेही रहंदा स्कूल मां। हा, स्कूल माना चालू थिए ऐं वञी थिएटर में वेही रहनि, तेरा पैसा हूंदा। हा, शाहूकार मस्ती हूंदी न, घर मां चोरियूं करे या वाटेवर पैसा खणी करे पासे पिक्चर ॾिसणु वेही रहो, हफ़्ते में 3-3 4-4 पिक्चरूं ॾिसंदा वेही करे, पर असांखे सिर्फ़ु पढ़ाई माना पढ़ाई, असांजी मस्ती छा थींदी आहे ख़बर ई न हूंदी। ऐं हो जेको स्कूल टीचर जो दॿो खणण गायब थी वेंदा आहिनि, उहो वरी हुन में जॾहिं 4थे दर्जे ताईं। अच्छा, पप्पा मूंखे इहा बि आखाणी ॿुधाई आहे। हा, उहा हूंदो भई, हा उहो असांजो हूंदो, असांजी टीचर, असां रहंदासीं 3 नंबर में ऐं असांजी टीचर रहंदी 4थे नंबर में। कहिड़ी टीचर? हिकिड़ी टीचर मीरा दादी कुझु नालो हूंदो हुअसि वेही करे, पोइ चवंदी भई अॼु मां दॿो न खणी आई आहियां त मुंहिंजे घरां वञी खणी ईंदोसि। पोइ ॿारनि खे असांजी एड्रेस ख़बर हूंदी, पोइ दोस्त चवंदो हल विजय हल स्कूल था हलूं पिया, ऐं दॿो था खणी अचूं पिया। पोइ मां टीचर खे चयो टीचर मां बि वञा गॾु, पोइ मां बि गॾु हली वेंदो हुआसीं करे, पोइ असां कलाकु ॾेढ टाइम पास करे पोइ ईंदा हुआसीं, मज़ो करे वियासीं करे। उते त एॾो मौज हूंदी असांखे उन स्कूलनि में। उन स्कूल जो नालो न हुयो? उनखे माना ईअं चवंदा हुआ वेही करे भई उहे गवर्नमेंट जा हूंदा, म्यूनसिपालिटी जा स्कूल हूंदा एक्चुअली, अंडर UMC हूंदा हुया, माना उल्हासनगर म्यूनसिपल कॉर्पोरेशन उहा उन टाइम ते कॉर्पोरेशन में न हुई, म्यूनसिपालिटी हुई, म्यूनसिपालिटी वारा ई स्कूल हलाईंदा, त उहे एज़ गुड एज़ फ्री हूंदा हुया। त उते त ईअं हूंदो हो भई असां सॼो क्लास, उहा को एडुकेशन हुई, छोकिरा छोकिरियूं गॾु, पोइ छोकिरा हिन पासे छोकिरियूं हिन पासे, पोइ ख़ाली टीचर लिखे बोर्ड ते, जेके पुठियां वेठा हूंदा दरवाज़े खां ॿाहिरि भॼी वेंदा हुया, वञी कुझु बि शयूं वठी ईंदा खाइण लाइ, वरी अची वेही रहंदा, एॾी मौज हूंदी वेही करे।
मौज था चओ नो बट ऑनेस्टली थैंक यू तव्हांखे ॿी काई आखाणी शेयर करणी आहे हा ऑफकोर्स घणियूं कुझु आहिनि आखाणियूं ऐं असांजो हुन टाइम ते पुअर फंड वठंदा हुया न्यूराया हा स्कूल में मुंहिंजे स्कूल में बि पोइ जेके शैतान छोकिरा हूंदा हुया असां सभिनी खां पैसा वठी उहे टीचर खे ॾींदा ई न हुआ उहे पुअर फंड खीसे में हाय हाय पोइ असां छा था कयो आहे चई तूं चुप करे वेह तो न ॻाल्हाइणो आहे पोइ असां चुप करे वेही रहंदा हुआसीं चवां असां ॾकणा हूंदा हुआसीं उते पोइ दादागीर छोकिरा हूंदा हुआ पोइ जेके त उहे जाम ॻाल्हि ऐं तव्हांजे मम्मी पप्पा खे कॾहिं स्कूल में घुरायो तव्हांजी कंप्लेन वई हुई असांखे मूंखे नंढे ते यादि आहे गोपी दादी हूंदी ॾाढी स्ट्रिक हूंदी हा तव्हां ॿुधाई आहे पोइ टियों दर्जो अलाए चौथों दर्जो मूंखे यादि आहे त मूंखे कंहिं ॻाल्हि जे करे चई भई तूं पप्पा वठी चए पंहिंजे त मां चयुमि छा लाइ ख़बर न आहे करे छो चयो त इहे हालांकि मां पढ़ण में ठीकु ठाकु हूंदो हुउमि जाम होशियारु बि न कचो बि न त पोइ मां चयोमांसि हा मां चयो त मुंहिंजो दादा स्कूल में हलिया वेही करे ऐं चयऊंसि छा ॻाल्हि आहे हिन जा त चई तव्हांजो ॿारु पढ़े नथो बराबरि गोपी दादीअ चई त मां चयोमांसि दादा भई उहो छोकिरा मस्ती पिया कनि छा उन करे मूंखे डिस्टर्ब थी वियो आहे छा त मुंहिंजे दादा चयां भई हिन जी थोरी बेंच मटायो भई हिनखे ॿिए हंधि विहारियो उन्हनि छोकिरनि शैताननि सां न विहारियो वेही करे चई हा ॾिसां थी पई असांजे दादा जवाबु ॾिनई वेही करे त माना एॾा स्ट्रिक गोपी दादी मूंखे अञा ताईं यादि आहे उन जूं लकड़ियूं हथ में खणी बीठी हूंदी कंहिं बि ॻाल्हि लाइ वेही करे छा असां उनखां एॾो डिॼंदा हुआ वाइट कलर जी साड़ी पाईंदी हिकदमि हेफ्टी हूंदी हुई वेही करे ऐं उनखां चङा भला ॾकंदा हुआ वेही करे उन सां उन त उहे उन जूं असां मारूं बि खाधियूं थोरो ई कुझु कर त माना बाक़ाइदे लकड़ी हणंदी हुई वेही करे उन सां मथां थैंक यू इहे आखाणियूं ॿुधाइण लाइ मूंखे पप्पा ईअं थोरियूं थोरियूं आखाणियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि बट मां सोचियो असां वेठा आहियूं घर में त इहो कयूं अगरि तव्हांखे इहो वीडियो वणियो त प्लीज़ आंगूठो दॿायो सब्सक्राइब कयो चैनल खे घंटी वॼाइजो घंटी वॼाइण न विसरिजो एंड मूंखे ॿुधायो हेठि कॉमेंट्स में ॿिया कहिड़ा वीडियोस ठाहियां तव्हां लाइ मूंखे चङनि ॼणनि रिक्वेस्ट कयो आहे कि मां तव्हांखे बुक्स ॿुधायां कि तव्हां घर में वेही करे कहिड़ा किताब पढ़ी था सघो मूंखे ॿ टे ॿियूं बि आइडियाज़ आहिनि त उहे बि मां तव्हां सां शेयर कंदमि वीडियोस ठाहे करे तव्हांखे कुझु चवणो वेंदे वेंदे जीअं त मुंहिंजे धीअ चई भावना भई क्वारंटाइन में जीअं वेठा आहियूं असां वेही करे तंहिंजे करे पंहिंजो ख़्यालु रखो सुठो खाधो खाओ पाण खे एंगेज रखो कुझु सुठा सुठा किताब पढ़ो एक्सरसाइज़ कयो योगा कयो कुझु सुठियूं टिप्स पढ़ो पाण में ॻाल्हियूं शेयर कयो वेही करे ऐं घर खां बिल्कुलु ॿाहिरि न निकिरो हलो माण्हू पंहिंजो ख़्यालु रखिजो एंड हिन चैनल खे सब्सक्राइब कजो 70% मुंहिंजी ऑडियंस सब्सक्राइब न आहे मुंहिंजो इहो छो था कयो प्लीज़ सब्सक्राइब कयो घंटी वॼाइजो इहो वीडियो शेयर कयो तव्हां पंहिंजे स्कूल जूं आखाणियूं पंहिंजे पेरेंट्स जे स्कूल जूं आखाणियूं हेठि कॉमेंट्स में ॿुधायो तव्हां पंहिंजूं स्टोरीज़ ठाहे करे असां सां इंस्टाग्राम ते शेयर कयो असांजो इंस्टाग्राम अकाउंट सिंधी फिल्म फेस्टिवल ऐं असांखे टैग ज़रूरु कजो हलो मिलूं था ॿिए वीडियो में तेसिताईं बाय जय झूलेलाल